नाज़रवामी न्यूज़ पारां के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींहुं दालूं केपरो पुलिस जो छापो गुटको विकिरो करण जे इल्ज़ाम हेठ अली नवाज़ खोखर गिरफ़्तार 1760 पुड़ियूं गुटको हथ करण जी दावा केस दाख़िल केपरो पुलिस मी प्रकाश रोड ते छापो हणी गुटको विकिरो करण जे इल्ज़ाम हेठ मी प्रकाश जे रहवासी अली नवाज़ वल्द कादिर बख्श खोखर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। केपरो पुलिस मौजूद मंशियात फ़रोश वटां 1760 गुटके जूं पुड़ियूं हथ आयूं आहिनि। सरकारी फरियाद ते अली नवाज़ वल्द कादिर बख्श खोखर खिलाफ़ केपरो थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। नाज़रवामी न्यूज़ पारां के कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींहुं दालूं केपरो पुलिस जो छापो गुटको विकिरो करण जे इल्ज़ाम हेठ अली नवाज़ खोखर गिरफ़्तार 1760 पुड़ियूं गुटको हथ करण जी दावा केस दाख़िल केपरो पुलिस मी प्रकाश रोड ते छापो हणी गुटको विकिरो करण जे इल्ज़ाम हेठ मी प्रकाश जे रहवासी अली नवाज़ वल्द कादिर बख्श खोखर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। केपरो पुलिस मौजूद मंशियात फ़रोश वटां 1760 गुटके जूं पुड़ियूं हथ आयूं आहिनि। सरकारी फरियाद ते अली नवाज़ वल्द कादिर बख्श खोखर खिलाफ़ केपरो थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे।